बुकेरा शरीफ में ॻोठ दरिया खान मसरूक में मसरूक बिरादरी के घरनि ते पुलिस जी घरनि में गैर कानूनी चढ़ाई खिलाफ़ मर्दनि औरतुनि ॿारनि जो बुकेरा शरीफ पुलिस खिलाफ़ एहतजाज सख़्त नारेबाज़ी। उन मौके ते रहवासियुनि मेरान टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बुकेरा शरीफ जी पुलिस आई, 2-3 गाड़ियूं आया, भरजे आया, असांखे पाण ख़बर कोन्हे, खाने के कपड़नि में आया आहिनि। असे घर में काए पिया, असीं पाण सुतल आदि मथा चढ़ी आ, पोइ टपड़ टाड़ी सब भञी आ, चोराए विया, मजा वढे आ, असांखे पाण मार ॾिननि, रोज़ो बोज़ो बि असां कोन खोलिया, बेरोज़गार ते वेठा आहियूं। असांखे घर मां सभु टपड़ बि खणी आहिनि, सोन मीन पैसा सभु करे। मुंहिंजो घर वारो जॾो आ, उहो गिद्दूअ में दवा पियो वठे, चार्जर बैटरी का शइ बि कोन जॾे नंढड़ा उन कुंवारनि न्याणियुनि जा जेका थां ठिकर वठी रखी उहो बोरियूं भरे खड़ी आहिनि, कपिड़ा वपड़ा जेका आहिनि उहे खड़ी आहिनि, अलमारियूं जेके भञी बोर करनि, खटूं भञी वञनि, असां कयूं, असांखे मारनि कुटनि, असांखे धिका ॾिननि, वार पटनि, सगन मां झलनि, असां सां वॾो ज़ुल्म कयो आहे। रोज़ो कोन खोले थी, दिला भञी आहिनि, मजणूं भञी आहिनि, का शइ छॾी बि कोन्हे, सभु खड़ी विया आहिनि। शइ भञी आहे, ॿकरियूं काया, हिन जो पोरियो जेको पैसा बेसा वग़ैरह जेका हुआ खणी हार ॿीर ॿकरियूं अधनियूं सभु थां ॿां भञिया हुआ, वधीक ॾिठो आहे, बीटा भरिया पिया आहिनि। हिननि SSP टंडोलायर, DIG हैदराबाद ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद बचल ख़ासि केली, मेहरान TV न्यूज़ बुकेरा शरीफ।